सिंधियत जो सवाल। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। तव्हीं हिते आयो, मां बि हिते आहियां ऐं आहे सिंधियत जो सवाल बि हिते ई। त हलूं था गुज़िरियल हफ़्ते जो सवाल सही ऑप्शन ऐं विनर्स ॾांहुं। गुज़िरियल हफ़्ते असां तव्हां खां सवाल पुछियो हो त जेको छोकिरो लीला खे ॾिसण आयो आहे हुन जो नालो छा आहे। तव्हांजो सही ऑप्शन आहे ए टीकम। ऐं सही जवाब ॾियण वारनि मां विनर्स हिन रीति आहिनि। पर विनर्स ॿुधाइण खां अॻु तव्हांखे ॿुधायां त उल्हासनगर जा जेके विनर्स आहिनि हुननि के नाम ॾींदा कृपा ज्वेलर्स। सोने पे हुआ सुहागा सोने चांदी की दुकान में, पायल नेकलेस कंगन बड़े ही वाजिब दाम में, RGTL सर्टिफाइड नवरत्नों की एक खूबी। आइए आपका स्वागत है त्योहारों की शान में। कृपा ज्वेलर्स, लाल चक्की रोड नियर दुर्गा नगर, उल्लासनगर 4। कॉन्टैक्ट श्री सुनील मोरे, मोबाइल 99231504। वाधायूं तव्हां सभिनीनि विनर्स के लख लख वाधायूं। गुज़िरियल हफ़्ते असां नाटक जो हिकु भाग ॾिठो हो, बाबा मां शादी कंदुसि जो। हाणे ॾिसूं था हुन जो ॿियो भाग। गुज़िरियल हफ़्ते तव्हां ॾिठो त आदमशुमारी वधण जे करे सरकार पारां अचण वारे महीने जी 1 तारीख़ खां 5 सालनि लाइ शादियुनि ते रोक लॻाइण जी ॻाल्हि न्यूज़पेपर में अचे थी। टीकम सां नीना जी शादी कराइण जी ॻाल्हि हले थी। टीकम पारां दहेज में नीना जे माउ पीउ खां 5 लख कैश जी घुर थिए थी। ऐं इन जे अलावा टीकम अॻियां छा तो घुरे ऐं ड्रामो कीअं अॻियां तो वधे, इहो सभु अॼु बाबा मां शादी कंदुसि जे ॿिए भाग में ॾेखारे रहिया आहियूं। एतिरी देर थी आहे तव्हां मुंहिंजे लाइ चांहि पाणी जो बंदोबस्तु न कयो आहे। घर में नौकर वोकर कोन अथव? हा पुट आहिनि, छो न अॼु सुबुह जो ई शादी करण लाइ हलिया विया आहिनि। हा तॾहिं मां बि चां आ वटि शरबत ॾोग। अरे शरबत आस्ते आस्ते भी ॾींहुं ॿुधाए वञे ऐं पीतो ई हुई ॿुध। इहा जेका तुंहिंजी बंगले वारी ॻाल्हि आहे न, इहा त पंहिंजे मगज़ में घटि वेठी। त पोइ विहारियोसि। हेॾां था चओ, तव्हां न छो था चओ? हा चओ न, असांखे ठहियल ठुकियल बंगलो ॾियणो आहे छा? त छा बंगले जो नक्शो ॾींदा? न पुट, ॿिए बंगले लाइ आहे न असां ज़मीन वरिती आहे। ठीक है, त इहो तोखे 2 महीननि में तयार कराए ॾींदासीं। ठीक है। ऐं ॿुधो हिकु मूंखे मोटर बि खपे गाॾी जो। इहो बि ॾियो पियो, मोटर खपेसि। तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि पसंदि न आहे त मां हलां? न पुट, तोखे मोटर बि ॾींदासीं बस। हा पेट्रोल जो ख़र्चो बि ॾींदासीं। तुंहिंजे ॿारनि खे अमेरिका वञण बंदोबस्तु कंदासीं। कर जेके नखरा करणा थी, हींअर तुंहिंजे थींदड़ सवर जेकी थी तुंहिंजे हथ में आहे न, विच जेतिरी टैक्स विझणी थी। हीअं तव्हांजा धी परिणाइण जा लक्षण। साईं हिकु पीउ ते छा त गुज़रे थी इहो त तव्हां ॾिठव, पर छा मिलेसि थो टीकम खे इहो त हाल अॻियां ॾिसण लाइ मिलंदो। गॾोगॾु टीकम जी मुलाक़ात नीना सां कीअं थिएसि थी इहो त ॾेखारियूं तव्हांखे। छो त अञा ताईं टीकम ऐं नीना हिक ॿिए खे ॾिठो किथे आहे साईं? सेठ जो बंगलो आहे, छा त वॾी फर्नीचर अथसि, शाहूकार आहे, थोरे फ़क़ीर कंदो मां। वाह टीकम वाह, ख़ुशि रहो बाबा। ही वरी छा आहे? ही दवाउनि जो शीशो छो रखे अथऊं हिते? कोई बीमार आया? अरे खुशबू, तू के है?
बिल्कुल कुछ ॾींहं पहिरीं रस्ते तां जंहिं चोर खे पकड़े विया न उनजी शिकल बिल्कुल तोसां मिलंदड़ आहे। न उहो ॿियो भला तूं केरु नीना की न लीना? अरे ही त मुंहिंजो नालो थो ॼाणे। डैडी मम्मी असले हिकु मिंट जी शांती कोन्हे। वरी छा थियो? तव्हांजी धीअ मूंखे चोर थी सम्झे। लॻे में चोर थो। अरे धीअ ही त टीकम आहे टीकम। तोखे ख़बर कोन्हे अॼु सुबुह खां कहिड़ी वाह वेला मची वई आहे। ओ पंहिंजी साहेड़ीअ वटि अख़बार पढ़ी हींअर लाइक़ ॿारनि जी शादीअ लाइ ॾाढो हुल मची वियो आहे। हा पुट उहो हुलो असांजे बंगले में बि थियो आहे। अच्छा त इहा ॻाल्हि आहे। हींअर मां सम्झी वियसि त मिस्टर टीकम हिते छो आयो आहे। आयो न आहे पुट आंदो वियो आहे। ख़बर आहे 5 साल खां भला छा थिए। हिकु बंगलो हिकु मोटर ऐं 5 लख रुपया ॾियण ते धीअ मस वञी राज़ी थियो अथई। इहो चई छा थी मम्मी? तुंहिंजी हिकु पढ़ियल गढ़ियल संस्कारी धीअ जी शादीअ लाइ तोखे हेतिरी क़ीमत ॾियणी पवंदी? न मां इहो बिल्कुलु बर्दाश्त न कंदसि। छा थियो जे मूं 5 सालनि खां पोइ शादी कई? पर धीअ तोखे ख़बर आहे त 5 सालनि खां पोइ तुंहिंजी उमिरि घणी थींदी? तुंहिंजी उमिरि 28 साल थी वेंदी। हा ऐं तूं उन वक़्तु लॻंदी 48 सालनि जी ॿुढी जहिड़ी यप। इंसान जी चंड ते पहुचण जी कल्पना पूरी थी आहे। साइंसदान मंगल ग्रह ते बि पहुता आहिनि। जे अहिड़ी ॻाल्हि आहे न त मां उते वञी नालो लिखाईंदसि ऐं उते शादी कंदसि। पुट शादी खां पोइ न तोखे जे ग्रह ते रहणो हुजे वञी रही जाए। खाली तुंहिंजे लाइ ॾहों ग्रह ॻोल्हियो आहे। पर डैडी ॾिसो ही सभु ठीकु न आहे। चरी नथी वक़्त जी पलहारी आहे धीअ। जहिड़ो वाह लॻे तहिड़ी असांखे पुटु ॾियणु घुरिजे। मां जो चवण बि ठीकु आहे। मतिलब त नीना शादी करण लाइ तयार थी वई आहे ऐं टीकम पारां जेको घुरियो वियो आहे उन्हनि जे पूरे थियण जो वक़्तु अची वियो आहे। अचो त ॾिसूं अॻियां। हर नमूने बाज़ ईंदी थी वञे पई। हाणे त लॻे थो पाण लखापति थियासीं टीकम। हा बंगलो मोटर 5 लख रुपया। हा ऐं मथां वरी नीना फ्रीअ में। बंगलो मोटर 5 लख ऐं नीना। तुंहिंजो बाबू आयो अथई। अरे मुंहिंजो बाबू आयो आहे। ॾिसो तव्हां सभई ॼणा गॾिजी मुंहिंजे बाबे खे मान ॾिजो। तो मुंहिंजा सलामी ॾियोसि। हाणे टीकम जे बाबे जे अचण खां पोइ ड्रामे में कहिड़ो ज़बरदस्त मोड़ ईंदो इहो त तव्हांखे ईंदड़ एपिसोड में ॾिसण लाइ मिलंदो। त हलूं अॼु जे सवाल ते। हिन दफ़े जो सवाल इहो आहे त टीकम दहेज में घणी रक़म घुरी आहे। तव्हांजा ऑप्शन्स आहिनि ए 3 लख, बी 5 लख ऐं सी 7 लख। त खणियो फ़ोन ऐं कयो SMS न त ईमेल करे वठो। अरे न बाबा फेसबुक ते ई लिखी वठो। पर जवाबु ॾींदे वक़्तु पंहिंजो नालो एरिया ऐं ऑप्शन लिखनि न विसारिजो। तव्हांखे हीअ जानकारी बि था ॾियूं त उल्हासनगर मां जेके विनर्स हूंदा हुननि खे इनाम ॾींदा श्री कृपा ज्वेलर्स। सोने पे हुआ सुहागा सोने चांदी की दुकान में पायल नेकलेस कंगन बड़े ही वाजिब दाम में। RGTL सर्टिफाइड नवरत्नों की एक खूबी। आइए आपका स्वागत है त्योहारों की शान में। कृपा ज्वेलर्स, लाल चक्की रोड नियर दुर्गा नगर, उल्लासनगर 4। कॉन्टैक्ट श्री सुनील मोरे, मोबाइल 9923150421।
ऐं ॿियनि विनर्स खे इनाम ॾींदो सिंधु दर्शन। त जल्दी जल्दी SMS कयो, तव्हांजे रिस्पॉन्स जो असांखे घणे इंतज़ार आहे। वक़्त जी घंटी हाणे इशारो ॾिए पई त असांखे वञिणो पवंदो। ॿिए हफ़्ते पर ज़रूरु ईंदासीं ऐं ॾिसंदासीं थींदो छा आख़िरकार बाबा मां शादी कंदुसि जे आख़िरी यानी टे भाग में। जय झूलेलाल।